हाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त सॼे पाकिस्तान जियां खिपरो में भी रामा पीर जो मेलो मज़हबी जोश जज़्बे सां मल्हायो वियो। हिन हवाले सां खिपरो में रामा पीर जे मंदिर में मेले जूं तक़रीबात जारी आहिनि, जिथे मुख़्तलिफ़ शहरनि खां यात्रियुनि जे वॾे अंग में रामा पीर जे मंदिर में अचण जो सिलसिलो जारी है। यात्री रामा पीर जे मंदिर में अची इबादत करे दिली सुकून हासिल कंदा आहिनि, भक्ति भजन करे पंहिंजो मन जूं मुरादूं घुरंदा आहिनि। इन्हनि यात्रियुनि जूं इहे ख़्वाहिशूं पूरियूं थींदियूं आहिनि। हिननि यात्रियुनि जो चवणो त बाबो रामा पीर कलयुग जो अवतार है, जंहिंजी लीला अपरंपार है, जेको अजमल घर अवतार वठी सभिनी खे प्यार मोहब्बत प्रेम सां रहण जो दर्श ॾिनो है। धारी लीला थारी सोहे लीले वाली असवारी सोनी महिमा है बाबा भारी, खम्मा खम्मा गावे नर नारी, जग घूमिया थारे जैसा ना कोई, जग घूमिया थारे जैसा ना कोई। रामा पीर ते विश्वास रखूं था, असां रामा पीर ते नंग आहे। रामा पीर कलयुग जो अवतार आहे, रामा पीर बाबे कलयुग जो अवतार आहे। इन वॾा परचा न आहिनि, असां इन ते अक़ीदो रखूं था। इन जो मेलो ॾाढे धाम धूम सां मल्हायूं था। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, इन मेले में जाम माण्हू अचनि था, जाम मुरादूं रखनि था, मन्नतूं बि रखनि था। बाबो सभी जूं मन्नतूं पूरियूं करे थो। चंड खां 11 साईं बाबे जो मेलो असीं मल्हाईंदा आहियूं ऐं चंड खां 11 साईं 15 ॾींहं जी हर मेन राति जो सत्संग बि थींदो आहे, जी शेवा बि थींदी आहे। ऐं 11 से बाबे जो मेलो वॾे धाम धूम सां मल्हाईंदा आहियूं। बाबे रामा पीर जो मेले ते काफ़ी पांडीड़ा बि अचनि था, शेवादारी अचनि था, शहर जा श्रद्धालु बि अचनि था, सत्संग थिए थो, कीर्तन थिए थो ऐं बाबे जो मेलो तमामु धाम धूम सां असीं मल्हाईंदा आहियूं। जो मेलो हले पियो, ठीकु आहे न, हिते बि हले पियो, असां खिपरे में टंडो इलाज में बि हले पियो, ठीकु आहे। हिते परे खां माण्हू ईंदा आहिनि, पंहिंजूं मुरादूं खणी ईंदा आहिनि, ठीकु आहे। मुरादूं खणी ईंदा, बाबो रामा पीर उन्हनि जूं मुरादूं पूरियूं कंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।